पोषतिया से कणी किलाशन निकरी प्यासे जानी रुटोरू पोषतिया से कणी किलाशन निकरी प्यासे मुँह पैर रखियो अबला ते हाणे पारत आए लाख मुँह पैर रखियो अबला ते हाणे पारत आए लाख जानी रुटोरू पोषतिया से कणी किलाशन निकरी प्यासे मुँह पैर रखियो अबला ते हाणे पारत आए लाख मुँह पैर रखियो अबला ते हाणे पारत आए लाख अंदर तू जार पना पढ़ने के तेरा वालेकुम अस्सलाम कमदार बाबा क्या रे खैर लगा केड़ी खबर आली रही कमदार बाबा खबर खैर जिया रेस वडो सफा सकी नी तो दार ये गुजार तू के बे के जा मुखे गाल खोले बुदा तुझे चवण जो मतलब छा है बाबा रेस वडे ऐलान कयो आहे त हर हारीअ खे हिक जरे गाह जे लाइ ॾिनो वञे तू इहो छाथो बकी कमदार न तो बनी अदा सुनिया अना रेस जे धराड़ वरी ध्यान कयो आहे तने त पासा पे वठे ये आए या न आए तो किसको दराड़ पर हली दादी सूट दाराना लगे तो नेनियारी मार विसरी दादा हली दादी सूट दाराना लगे तो वरी जान करया वा हली दादी सूट तो ध्यान करया हुई अदा वनी सो मु ध्यान कोन कयो आहे हां का न का मुसीबत खड़ी कंदा बनी थली परे आ हल थली सट को ली दूंगा हां दा हां हल करे वरी नि भागा मोटियान के वरी तो वनी बुधाया त रब ने राणो वरी मोसा विड़या आइन धराड़ के छा छो दाऊ कंदो बियो अचे अल्लाह रेस बाबा खबर कोने रसे खबर पए ते रेस मोसा वरी करे व्या अरे ने भागा बुधाई दे यार को दाऊ रेस वरी रब ने राणो मोसा वरी विड़या आइन अरे नन्ने भागन जी मजाल जो वरी रब ने राणो तसा विड़यान अगे भेरे बन भागन के माफी दई मु वडी गलती कई लगे थो हेल चकर चंगी भली मार देनी पौंदी कमदार जी बाबा तू वञ रब ने राणे के न्यापो दया दा जी शाम ही मोटा थी वञन जी शाम का सुभाण न थे जी 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 ठीक है वो वञ ठीक है उन्हें तो वना और अपने ओ अपन किथे बाबा इन रेस न्यापो मोकलियो शाम ही रेस वटा थी वंजो जे शाम का सुबह न थी इंशाल्लाह ते शाम का के रसी ठीक है
वञा वर्षा रेस बाबा वञा पूरी है जो दाच नहीं ठीक है बाबा इंतजार ना करें सबको चारी रेस अंजा नहीं सबकी जरूरत है अरे कुंदा रे रेस थची वधी हलता अदा वडा हलता वडी रात पानी वारो आहे कमदार खबर ना है पानी वारो के खे दीदो गलाए सो वडी पानी वारो आहे कीअं करे पानी पाड़े माणो कमदार के दिसो पानी वारो के खे तो दे अगे जके रब नो वही आ पानी राणो के पानी वही आ तो खबर अब मेरा दे पंज बड़ी पानी आयो कोने जरूरत पानी के घणिया पानी जरूरत घणी आ सारे जी बड़ी बड़ी हुई आ हर में पानी आयो कोने कमदार सा कराए कोशिश करे पे पानी वारो वारा ना भैया चलो ठीक है गलाए सो कमदार सा अगे जके पानी पाने को हेते कर पानी पाने कोडी दा हल तो सलाह तो खबर ना है तो ढल जी सट दुश्मन जी नड़ी ते लत हुंदी है ओ हल तानू हलिया अस्सलाम वालेकुम कमदार के हाल है वालेकुम सलाम सदल खान के वाला सलाल के वाला तैयार तैयार नदे खबर पानी वारो ही के खेतो दी बाबा ही वारो जेको आहे सो पहिरीं राणे ऐं हे रबन वारनि जो उहे ई वंदा तोखे खबर भी आहे त असांजो फसूल सुके पियो अच्छा काफ़ी टाइम थियो आहे बनीअ पाणी कोन आयो आहे फसूल असांजो सुके पियो बाबा जे तव्हांखे ई पाणी जो वारो ॾिनमि त पोइ राणे ऐं रबन वारा कंदा फशरी पोइ कीअं बि करे वारो असांखे ॾे पाणी जो अच्छा हा फसूल असांजो तमामु सुके पियो कमदार तोखे ख़बर बि आहे सोडल जी सट दुश्मन जी निड़ी ते लत हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु बाबा इहा मूंखे बि ख़बर आहे न त पोइ फशरी थी वेंदी मसलो वधी वेंदो ठीकु आहे पोइ कंदा असीं हलूं था ठीकु आहे बाबा ठीकु आहे अॼु राति ॾिसी वठंदासीं कोशिशि कंदासीं जे पाणी तव्हांखे मिलंदो त पोइ तव्हांखे ॾेई वठंदासीं जे हुननि रबन वारनि खे ज़रूरत नहीं उन्हनि खे मिलंदो ताए खबर असां 2 महीना से पानी मिलियो ना है असां सारे जी हालत कड़ी थी ठीकु आहे बाबा कोशिशि कंदासीं ठीक है माशाअल्लाह अस्सलाम वालेकुम बेस बाबा छा हाल आहे तयार आहियो तबियत सही अथव सालार मूंखे बनीअ ते मिलिया हुआ हू पाणी जो वारो घुरनि पिया राति आहे पाणी जो वारो रबन ऐं जो राणे वारनि जो बाबा तव्हांखे त ख़बर आहे रबन ऐं राणो आहिनि ई चरिया पोइ उन्हनि जो वारो जेकॾहिं सोढल ऐं सालार वारनि खे ॾिनोसीं त फशरी थी पवंदी जी हा उहा रेस मूं चयो हुनखे बिल्कुलु सोडल खे मूं चयो अच्छा बाबा पर हाणे इहो ईअं थींदो ई कोन उहे चरिया न मञंदा ई कोन इहा ॻाल्हि ऐं सोढल वारनि सां उन्हनि जो छा त आहे ई कोन पहिरियां जी रेस बिल्कुलु चयो तव्हां रबन खे घुराए उनखे तव्हां सम्झाए वठो सोढल वारनि जी बनी जेको आहे सो बिल्कुलु सुकी पई आहे उनखे 2 महीननि खां वठी उन्हनि खे पाणी न मिलियो आहे ठीकु आहे कमदार पोइ तव्हां वञी उन्हनि खे नियापो ॾेई अचो जेको आहे रबन ऐं राणे खे त मूं वटां थी वञनि तव्हां उनखे सम्झाए छॾियो जी बाबा साईं हीअं ई थो वञा त इहे जेकॾहिं पाण में उते गॾिजी आहे त वरी ढंगा थी वेंदा बाबा बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे जी बाबा वञ हींअर ई वञ जी बाबा साईं हींअर ई थो वञा रबन ऐं राणे वारनि खे पोइ ॾे थो चवंदो पोइ जल्दी वञ बीठो छा पियो करीं जी बाबा साईं अस्सलाम वालेकुम कमदार बाबा कम मूंखे न ॿुधायो अथई पोइ तव्हां अची मिलो ठीकु आहे दाराणो त विया शहर अच्छा भला मां अचां थो ठीकु आहे पोइ तव्हां अचो डर करे वियो हलियो अञा पुछण में सुर कल्हो के पादर नारो ई कोन थो वञे अलाए कहिड़ो कमु आहे रेस जो वञा थो खट खटाए छा पर इंतजार कयूं था
चवे किया अचण जो वैसे तुझे कमदार था अॼु ॾींहुं मिलिया सी पाणीअ वारे बारे में जी बाबा ऐं हुनखे चयो त अॼु पाणी असांखे खपे अच्छा जी हा हुननि कुझु नालो वरितो बि हलार खानार हा रेसा कमदार तव्हां सां ॻाल्हि कई हला न पाणीअ बारे में आयासीं अॼु ॾींहुं पाणी था बाबा कमदार ना अञा मूंखे न ॿुधायो आहे जी हा बहरहाल मां पुछा करे वठंदोसांसि पर आहिनि हू चरिया जेको आहे पाणीअ वारो रबन ऐं राणे वारनि जो आहे बाबा रबन ऐं राणे खे घुराए जेको आहे उन्हनि खे आउं सम्झाए वठंदुसि सोडल बाग़ी अॼु राति पाणी तव्हां वञी वरायो पोइ राति जेको आहे हुननि खे तव्हांखे ॾियणो पवंदो कम कयो रे सोडा छाजे लाइ घुरायो अथव बाबा बाबा सोडल ऐं सालार मूं वटि आया पाणीअ जे बारे में जेको आहे मूं उन्हनि सां हा कई आहे उन्हनि खे मूं ज़बान ॾिनी आहे त अॼु तव्हां ई पाणी वारा जो मूं रबन वारनि खे घुरायो आहे उन्हनि सां ॻाल्हाए उन्हनि खे सम्झाए छॾींदुसि टेस बाबा की वारो बंद ई लॻो पियो आहे बाबा वारा बंदी त आहे पर हुननि जा ॿ वारा पहिरियां बि वियल आहिनि हीअ पाणी तव्हांखे रबन ज़रूरु उन्हनि खे ॾियणो पवंदो बाबा इहो सोडल अथई न सोडल में वॾी मश्करी अथई मता करे परायो ध्यानु पोइ सोडल जो ज़िमो आउं पाण खणंदुसि बाक़ी तव्हांखे पाणी हुनखे ॾियणो ई पवंदो चलो ठीकु आहे रेस तव्हां जी ॻाल्हि ते अमल कयूं था ठीकु आहे ठीकु आहे बाबा रबन ईअं न थिए जो वरी राणो वञी हुननि सां फशरी करे बाबा जे फशरी कंदा त न थियो न बाबा पाणी ते वञिबो ई कोन पोइ राति तव्हांखे फोन करे ॿुधाए छॾींदा पोइ वञी पाणी वठिजो हुननि खां चलो ठीकु आहे ठीकु आहे बाबा ठीकु आहे बाबा ठीकु आहे तव्हांखे इजाज़त आहे ठीकु आहे वञी सघो था सालार वारनि जे बारे में उन्हनि बाबा तव्हांखे छा चयो अचण जे बारे में जी बाबा साईं ऐं उन्हनि खे न्यापो ॾेई आयो आहियां हुननि चयो त तव्हां हलो असां तव्हांजे पोइ ई अचूं था ठीकु आहे पोइ उन्हनि जो इंतज़ारु था कयूं जी बाबा साईं भले इंतज़ारु कयो अचण वारा हूंदा ठीकु आहे हलो हलो ॿियो ख़बर वॾे रेस जी उन जे बारे में कुझु सोचो अथव कमदार मूं घणो ई अदा वॾे बारे में सोचे हिन दिमाग़ में रखियो आहे अच्छा रुगो इलेक्शन ताईं जेको आहे सबुरु कयो वेठो आहियां इलेक्शन गुज़रण ॾे पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासूं ठीकु आहे बाबा पोइ हिन ॻाल्हि जे बारे में पोइ गुफ़्तगू कंदासूं फ़िलहाल त हली बनी घुमी अचूं ठीकु आहे बाबा ठीकु आहे बाबा चलो, हुन में लिखियलु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वैसे तव्हांजे कमदार असांखे न्यापो ॾिनो वॾे तव्हांखे घुरायो बाबा मूं तव्हांखे हिन करे घुरायो आहे त सोडल हिकिड़ो कमु तव्हां में फाथो आहे जेको तव्हांखे करिणो बि ज़रूरी आहे ऐं हिन ॻाल्हि जी ख़बर बि कंहिंखे न पए अच्छा जी बाबा ॿुधायो कमु कहिड़ो आहे हुकुम त करे ॾिठो दुनिया खे ख़बर आहे त सोडल जी सट दुश्मन जे निरी ते लत हूंदी आहे उहो ईअं ई लत कंहिं माण्हूअ जी ऐं जेको आहे निड़ीअ ते ॾिसण थो चाहियां छो त सोडल उहा लत तोखे रखणी आहे जो दुश्मन जेको आहे खुरड़े बि न हणे हिक ई धक सां ख़तमु थी वञे बिल्कुलु रेस वारा ईअं ई थींदो
बाबा साईं वो कम करो साईं कॾहिं करणो पवंदो? उहो सालार कम तव्हांखे आऊं जल्दी ॿुधाईंदुसि ऐं उहो ॿुधाईंदुसि त उहो माण्हू बि केरु आहे। रुगो इलेक्शन ताईं आऊं जेको आहे सबुरु कयो वेठो आहे। इलेक्शन खे गुज़रण ॾियो, तव्हांखे जल्दी उन माण्हूअ जे बारे में ॿुधाए छॾींदुसि। चलो ठीकु आहे असां इंतज़ारु रहंदो तव्हांजो। ठीकु आहे, इंतज़ारु रहंदो त इंशाअल्लाह इन ॻाल्हि ते तव्हांखे अमल बि करणो पवंदो। इंशाअल्लाह ठीकु आहे बाबा, तव्हां असां वञी इजाज़त था आहे। वञी था सघो। लोगो खोली वजे पानी जल्दी बनी आज कीअं बि करे माना पाणी ॾियणो खोली तो पानी देर न कयो बस पाणी बि जाम लॻो पियो हलो ठीक है अदाराना ऐं तुरे सहा करे आवां $100 में पाणी ॾींदासूं। तोखे त ख़बर आहे $100 मूंखे ॾिठे ई कोन वणे। धका तुंहिंजी सलाह। पाणी ॾियणो कोन आहे ॿुधी न हा बा हल करी न फसीले बि करियो हा मज़ो वठूं कीअं कमु थिए अञा पुछण में तुर वॾेरा रोई कोन थो ॾिनी। हे रामो ॾींदासीं खणी ॿ टे थकण थो मसलो ई कोन्हे। हा पाला मला हूंदा मां ढूंढे ॾिठो वेंदो ॿुधी न हा खंडासीं नंढा हा हा पोइ खट खटाए छा वारो साईं पाणी बि खोलियो भेण ये खबर तव्हांखे वॾेरे कोन ॿुधायो छा पाणी जो? तव्हांखे ख़बर कान्हे का सोडल जी सट दुश्मनी निरी ते लत हूंदी आहे। जेका बि हक़ीक़त आहे अॼु पाण खे वॾे पाण में ॻाल्हियूं जी जी जेॾी में कहिड़ी में चरिया फसली भई छॾी कोन राणो इहो रबन हा वॾेरे सां ॻाल्हाए तूं न शायदि चईं अला कोन चईं पाणीअ जे बारे में ख़बर हुई न उन्हनि खे तॾहिं फशीर कयूं। बाबा फसीरी कयो वञे पाण बि घटि पाण बि कोन कई हाल हा खैर बा खुश हो खैर त्यार सब से खुश हो रहा अंदर सब हो खैर बा अंदर खुशी लो खैर बाबा ता खणिया दिने राणे जी ने नरबन जी वरी बे बेवा जी करे वरी बस आज पानी वरतो अगर आई बे कोई वरी बाबा इन्हनि खे त मूं चई छॾियो त पाणी जेको आहे सोडल ऐं सालार वारा वांदा। हा पोइ इन्हनि जी कहिड़ी मजाल थी जो तव्हां सां अची विया आहिनि। वो काफ़ी उन्हनि जा वर कढी छॾिया आहिनि वरी उनजे बावजूद ताईं घुराइनि हिन जो ही सबूत वरी समाचार बाज़ार करे फुरियो आहे। सोडल हीअ सबूत तोखे अॻिते जेको आहे न कामयाबी ॾींदो छो त फ़ैसिले में सबूत जी ज़रूरत हूंदी आहे ऐं इहे चरिया निभागाद मञनि ई कोन कंहिंजी ॻाल्हि। पोइ हथियार ॾिसी पाणे हुननि जी दिलनि में धाका पइजी वेंदा बिल्कुलु ऐं हू सम्झी वेंदा त इहा ॻाल्हि सोडल ऐं सालार ई वञी कई आहे रेस सां। सही ठीकु आहे बाबा आऊं हींअर ई कमदार खे मोकिले उन्हनि खे घुरायां थो ऐं चङी भली मार थो ॾियनि पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। बाबा हर चक्कर या मश्किल कंदा हिनर बिनर के वाला कड़ी दिमाग में भरदा से खबर कोई नथी। सालार तोखे न आहे ख़बर मुंहिंजो नालो आहे रईस जमाल ऐं वॼाईंदो आहियां ही धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे। अॼु अहिड़ा त हिननि जा वर कढंदुसि जो हिननि खे ख़बर पइजी वेंदी ऐं ॻोठ राज वारनि खे बि ख़बर पइजी वञे त कीअं ई रेस जे ख़िलाफ़ असूलनि जे ॻाल्हाइबो आहे। जे असांखे मोकल ॾियो असीं पाणियां वर कढूं न तव्हांखे न ॾिनी आहे न ॾींदुसि कंहिंखे। सबूत तारे जी खणी वठार इजाज़त आहे तव्हांखे। चलो ठीक है अंदर साहब ठीक है असां मोकल आवा ठीक है ठीकु आहे फैसलो सभा सही कजो इंशाअल्लाह। ठीक है ताई जेको आहे रब्बान ई राणे वारनि खे नियापो ॾेई अचो त मूं वटां जल्दी थी वञनि। जी बाबा साईं इन्हनि भागनि जे मथे में बि खुजली आहे अच्छा ऐं आज आऊं मिटाए पंहिंजे हथनि जी ख़ारिश खे ख़तमु कंदुसि। जी बाबा साईं वञ जी जी ओ रबन आयो जी बा अस्सलाम वालेकुम बाबा तव्हांखे रेस घुरायो आहे रबन खे तव्हांखे अचो ई रेस वटां थी वञे थी। अच्छा रेस जमाल खान तव्हांखे घुरायो आहे। तारा बना हमारे से घुरावा के नंबर अंदर तोड़ दे चुनावा
चौकर लगे तो रेस जगी पानी जो आ रहा है पानी कोने ले आदि नष्ट दी दी आगे तो निकाल दे के पानी भरा हो गया बाबा हालू सा वो खटखटा शा हां चलो आए तो डिंगो हां वालेकुम अस्सलाम। और छोड़ वाला खैरा अरे देख और बाबा नहीं चाला घुरा दो तव्हांखे जॾहिं मूं चयो त पाणी सोडल ऐं सालार वारा वांदा पोइ तव्हांजो कहिड़ो कमु फसरी तो छोड़ वाला भाई को साला रहा ना वो हर की कर दे मानो इने भी करे असा फसी करे कुछ नहीं बाबा लो साईं जके की चीम पंदा तो नने मुंह ॾियणो पवंदो तव्हांखे शायदि ख़बर ई न आहे त मुंहिंजो नालो आहे रईस जमाल ऐं वॼाईंदो आहियां अहिड़ी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे। डेरा मुहार परांद वट जाने अरे विच मुना कला दलाल रा हाला लगे तो रेस थक जी पासवर्ड किसको हां 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 अरे ने भागा पियो हिते हेॾे अचो भई। तव्हांखे मूं घणेई सम्झायो पर सम्झण खां ज़ोर वठी आयो। लॻे थो त अञा तव्हांखे चङी भली मार ॾियणी पवंदी। इन ॻाल्हि मां सम्झता हुया अञा कुझु सम्झायो समझी आ बस या गलती माफ कर हीअ ग़लती माफ़ अथव पर सोडल वारा चयनि त असांजो फ़ैसिलो कर असांखे हिन ॻाल्हि जो वहिंवार वठी ॾे ऐं इहो फ़ैसिलो तव्हांखे कराइणो पवंदो। इन ॻाल्हि जो वहिंवार बि ॾियणो पवंदो तव्हांखे। ठीकु आहे वञी था सघो हाणे। इन्हनि खे मोचण जी ज़रूरत हुई। कमदार इहे निभागा मगी करे आ। जी हाँ बिल्कुल कोठ वारनि इन्हनि खे चरियो चरियो चई करे जेको आहे मथे ते चाढ़े छॾियो आहे। जी हाँ रेस बाबा बिल्कुल ऐं इन्हनि खे हाणे अहिड़ी मार ॾींदुसि जो गिद्दू बंदर में बंदि वञी थियनि। सही सही हिननि बिल्कुल जो आख़िरी इलाज जेको आहे न गिद्दू में थींदो। जी हाँ रेस बाबा बिल्कुल सही तो चई। हीअ बार तो छॾे ॾिनो मान बाक़ी अॻिते लाइ जेकॾहिं ईअं कयूं न त हिननि जा माइट हिननि जा लाश हितां खणी वेंदा। जी हाँ बिल्कुल ऐं कमदार तूं वञी सोढल ऐं सालार वारनि खे चई अच त मूं वटां थी वञनि। जी जी ठीकु आहे वञ पोइ छा थो ॾिसी ते। जी बाबा शहज़ाद बाबा तव्हां वञो जेको आहे सोढल ऐं सालार खे नियापो ॾेई अचो त मूं वटां बनी वारी उतां जेका आहे शाखीअ परे पधा उतां थी वञो। जल्दी वञ बाबा ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सलाम खुश हो खुश तारे ने आपको मोकलियो जी उता कोटा थी वञो भाई कम आ 10 मिनट कम पर चूरा खैर का रे से तो मुंहिंजे तारे खे घुरायो अचे तो जल्दी अचो ते किरण सा अब आपको हा ही कमरे से आ बड़े दिन में करे चुना चे दिन आपको नी चीज अच्छा को खत्म करे उठना जला मालिका ठीक है चूरा 10 मिनट हां निकल रे से पाड़े में कम पे आ रही है आलन दा खबर पोनी केड़ो कम बात या चरण माता आरस के कोने नहीं हमारा चरण वाले यार न कम तो लगे हो चरण जी आयो पानी आ जालो भी हां इन चरण जो रब्बू वाले कम में भाग जी ओदे पे हल गालो बेचा के ठीक है हेलो हेलो ये पे कम न जापो पे का दादी हां हां हेलो सोट मनी जके पादर पाण के रेस आया अदा ही राणी मुखे तू तो बाहर वेलो है हां सब कमदार जे चेद रेस आया भाई सही इने कमदार रे के अजी तो बनी ते घट ना है करनी मथा वाला फाड़े वनी रेस के दान दे रसू सा इने डाला गुड़ा सेव करे उन्हें शाम टाइम बनी ते दो चक्कर हनन बस हल हियर हलूस हां ला हां हली आपो ओना भी खानी आंदा और यहां पर गुजार है क्या था
रबन वारा बच्चन पिया पर कार तो मुझा भला कोने अल्लाह पे खैर करे पर मौजूद था अल्लाह मालिका कमदार फिराई पियो घट ना आहे करणी ना चल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अच्छा हाल जो केरी था तुम बुधायो त्यारे हो रबन बता जाओ त्यारे हो फेरा बाबा यार दो यार एक कम भला कोनो करी कमदारड़ा वकेड़ा कम खराब कया ना ये के तो मौज चला करा ना रेस जे चे दबन से चा तो बठी बस देर करी चाहिए बाबा बस 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 टोपी दिख रही बस बड़ा रे बुत्ती खा रही दिया ना बाबा कुछ नहीं भैया हां हां मनी पाने बाबे के सलाम दे तराणो वही रब्बन बता के जान अरे वती गलती के नहीं सो डॉलर ने पानी नहीं करे हां तो किए दो भाई रे रबने ने मुझो कोब डो न हो हां रेस जो चवणो सो डलारन के पानी दे त मुजी केड़ी जरूरत थींदी आ जो तवा के पानी दे हां कमदार तू रेस का वडो शैतान है ना 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 यो तो दई गलत पियो हाली फिलहाल जका मार तो कदी नहीं आ वनी पाने बाबे के बुदा बाबा जी बाबा जी हल 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 बाबा कहरा सोच सुठी थी दादा इंसान तो सुधरी दो पर इने रेस के नाय चलनो मत कस्सो करड़ा ने कमदार ने थपड़ानी कसो त खबर आहे पादरन जे लायक न सजो डी पादरन जे लायक पर बाबा यो वनी एडो कन भरी नी रेस यार रे सब घट कोन गंदई खेरा वैसा खणी माफी बाफी वठना थी जो छा कना ये के सद रडा दई ना उन्या खास मान दई हल तलु हिनन गाना पादरन आई अंदर छाचो दई अरे रेस बाबा रबन ही रबन वारो सोट जावेद मुसाविड़ान रे आए नंजी मजाल जो तो सावड़िया न जी बाबा हई छाता विड़या छाता फसरी थी पई रेस बाबा सोडल वारन के उन्नी पानी दिनो न मु उने गाल ता मुसाविड़ान उने गाल जी मोके सजा दिनी था कमदार तू त के कम जो ही को नहीं जिथा किता पादर खायो जी रेस बाबा तमाजी इज्जत दिस न पर तमाजी इज्जत मिट्टी में मिल जी वया आज मुसा न तवा साविड़ान रबन वारा ए छापयो चई तू जी हां जे को चवा सही बचवा उनडी पानी जी खबर रेस बाबा तवा के बुई तवा 75 साल सोडल वारन के पानी दिनो इहा त गाल सही आ कमदार छो ताऊं रबन के या गाल सजी समझाए छडी हुई उने का पोए रबन वारन ही हुकम वनी कयो आई या सोडल आई सालार के भी खबर हुई त मु जो को आए उनन के चई करे सजी गाल बुधाए छडी आए जी हां पोए भी वनी उनन सावड़िया बाबा सही मां बन्नी दे फिरम पे उत्ते जी हरू भरू मुसाविड़ान इन्हनि जो अंजाम ॾाढो ॾुखियो थींदो इहे निभागा आहिनि ई चरिया अॼु वरी उन सां गॾु केरु हो आज उन जो सोट टिकड़ो गॾु हुअसि शहर मां आयो आहे जावेद नालो अथसि अच्छा जी हाँ ठीकु आहे त सोट ढलाई सालार खे जेको आहे छो त दुनिया खे ख़बर आहे त तूं कंहिंजो कमदार आहीं ऐं दुनिया खे इहा बि ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे रईस जमाल ऐं वॼाईंदो आहियां अहिड़ी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे तव्हां पंहिंजो माण्हू को मोकिले कमदार सोडल ई सालार खे घुराए वठ रबन ई राणे वारनि जूं टंगू भंजरा हिते मूं वटि हाज़ुर करीनि इज़त संभारे खण जी बाबा साईं ऐं आईंदा कमदार ईअं न थिए जी जी तोखे ख़बर त सॼी आहे त मुंहिंजो नालो रईस जमाल आहे ऐं उन जे कमदार सां केरु विड़े उन जो बुरो अंजाम थींदो बाबा साईं ऐं दर दुनिया में हर माण्हू खे चवंदो आहियां त जमाल ख़ान जो कमदार आहियां ऐं मुंहिंजो केर बि नालो न वठंदो ये रबन वारा ही आहिनि जेके हर दफ़े मूंसां विढ़ंदा पिया अचनि अॻु में बि हिकिड़ो चकर मूंसां विढ़िया हुआ ऐं अॼु बि मूंसां रबन वारा ई विढ़िया आहिनि इन चरियनि जा त ॼाऊं वर ई कढी छॾींदुसि रेस बाबा न जी बाबा सोडल वारा अचनि पिया ठीकु आहे अचनि ॾींहुं मूं अॼु तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त मुंहिंजे कमदार सां रबन जेको आहे जावेद विड़ी विया आहिनि रबन जो सोट
अच्छा हाँ अज वो एकड़ो चरियो वरी बियो सोट गड्यो दन ऐं राणे चरे जी त ख़बर ही कोने किथे आ इने करे तव्हांखे मूं घुरायो आहे त कमदार खे साण वठी वञी चङी भली ॾियोनि जिथे बि अथर अचनि हो टंगू ॿाहूं भञी छॾियोनि तूं बेफ़िकर थी वॾेरा इहो कमु तुंहिंजो थी वेंदो हलियो पोइ जेको थियो आऊं वेठो आहियां सालार हुकम कर दो वडरा कम अॼु थियणु घुरिजे इंशाल्लाह ताला बिल्कुलु थींदो टग्गू बाऊ बिना जी भले दा इना को घुरायो तो बाबा न बचनि इंशाल्लाह ताला बई मरंदा आऊं जेको आहे उन्हनि जूं टंगू ॿाहूं भगल थो ॾिसणु चाहियां वॾेरा दुनिया खे ख़बर बि आहे सोढल जी सट दुश्मन जी निड़ी ते लत हूंदी आहे ओ ईअं सोढल ऐं लत ॾिसण थो चाहियां रब्बाना ई जावेद जे मथां हा छो त दुनिया खे ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे रेस जमाल ऐं वॼाईंदो आहे अहिड़ी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे बेफ़िकर थी थो वॾेरा बेफ़िकर वञो बसि वञो थुप मारन जी अमड़ी थुक बुजो करे जो न मारण खां बचा जोन बाक़ी मरण जहिड़ो करे छॾियो इंशाल्लाह ताला मालियान सोचो ना कती वञनि ठीकु आहे बाबा जिन माण्हुनि जी तलाश त उहो अचनि पिया साम्हूं ॻोह खे खणे खुटी ॻोल्हे बागड़ियुनि जा घर घटि न आहे करणी चरन जा मथा फाड़े छड़ियो ये कमदार डो के दई सो डॉलर ना हा यार हथियारम गॾु दने हथियार पाण वारे मथे 4-5 कर दो खट खटा शाबो हां सही कर ना अरे ने मेरा पर चरिया अचो ही थी घर में सो चल मत होते ही रबन चरिया न बचने आज सट दुश्मनी निड़ी तला तो गया अचो ही थी चल मत वो सब कोन पाया वो चाहिए रजा मारे मतो इन माज कोन बचे वजाइन हां चाहे तो सट वियो सट हां सुट वो गोली तो वही खत्म थी अरे कच्ची ना ने भागा हां यार तीपटे जना हाल आखिर को कनी लगे तो रब न चरे जूं गोलियूं खत्म थी वई तवा हलो तली बठुड़ के भजी न वजन हींअर बुल में तो वठो न पूंदा करन वठो हेलो 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 कमदार न कमदार पलांद सोडल मुंजो तो के पलांद वठणो आ इंशाल्लाह ताला हेलो न चलणो आ जनन के वठो न छादा ॾिसो न वठो न रे हिक हिक पाई जो हिसाब वठो न कमदार पलांद टो दिखाए हो जाए बाइक काते अरे वठो न अदा सोडलो लगे तो पेश दियो मुझे छाप जबरदस्त को जारी हो जाए मुझे से मरी न वने पर खून की ची में पहुंची वने मन तो कोन को भाई चरियो आ बटरे जो फुलाट रो मार गए उन्हें क्या बेहोश करे ऐसा हां इन्हें जो खबर है वरी में कमदार के चली जी कमला था मेरे कमदार के चलो कुछ आस पूरी करे बाय करे चलो नहीं हेलो चलो हेलो बड़े चलो वटने का बुधाई मथा इन्हें अपना हेलो वडेरे कुछ खबरी बुधा हेलो कमदार अपना गाय हो जाए पड़ अरे थोड़ा दिल खुश करे छड़ी हाय दिल छोटे 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 हां सट छोटे इनका बदलो थिंदो बेड़ी बड़े आने चरिया पाण का बगे क्रे कनो छोटे डाढा थके आनन छोटे इनन वडर जे चवण ते कया दई सांजी इननी बकरियां में गडणी आप दई हल लाली दवा बाबा तू बाबा अदाराणो आयो लो बेड़ी का पुदेन बाबा पास अच्छी जादा नहीं
हलो वॾे तव्हां खणी हलूं वालेकुम अस्सलाम गुज़रियो ख़ैर अची आओ मुंहिंजा जोधा जवान कम खे पूरो करे आया शिकस्त खाई ये मोटियो चयो तो सा ये कयो वाह सालार वाह इते ही मूंखे तव्हां ते भरोसो हो मुझे शक में तो मरी न वजन अहिड़ो सफ़ा लेटाए छॾियो ने जो मरण जी कंधीअ ते पुॼाए छॾिया अथव आखिरी सांस सुनो बस बची वेंदा कमदार ये मुश्किल आ किनो मौत थींदो हिननि जो ये कंदार रे खबर रेस बाबा सटको अहिड़ो आहे तन जो 2-3 महीना थी खट ताईं कोन उथंदा इते रखीस न दिल कमदार ख़ुशि करे छॾी आहे सोढलार न मुंहिंजी बाबा मज़ो सही अची कम वियो। अहिड़ो कयो तूं न कंहिं ग़रीब जो ॿीहर नालो न वठना सुठो कई सोडल सुठो कई घणे घणे बनी में छड़े सुठो कई सोडल मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई त रबन ऐं जावेद वारनि जो कमु तमामु करे पोइ मोटंदा इन जे करे त मूंखे माइट न खर दिमाग़ सम्झी करे सोढल नालो रखियो हो जो वाकई सोढल नालो आहे ॿुधे हुननि काचरनि खां मथे आहियां बिल्कुलु सोडल वाकई तुंहिंजो जहिड़ो नालो आहे अहिड़ो तो कमु करे ॾेखारियो आहे अॼु बिल्कुलु मञ बि इहा ॻाल्हि तुंहिंजी 100 भेरा मञ बि अॼु कमदार जी दिलि ख़ुशि करे तमामु तव्हां मूंखे ख़ुशी ॾिनी आहे कमु तव्हांखे मूं जेको अॻु में बि चयो त इलेक्शन खां पोइ तव्हांखे करिणो आहे इलेक्शन गुज़री वई उहो कमु हाणे तव्हांजे ज़िम्मे आहे ऐं रहियल आहे उहो कमु अॼु तव्हांखे उहो कमु ॿुधाए छॾियां ऐं तव्हांखे उहो कमु पूरो करिणो आहे हुकुम कर वॾा तू हुकुम कर हुकुम न पर इहो कमु तव्हांखे करिणो आहे अॼु हुकुम कर दो असां का मसलो खुदा हलो खुदा जो लाश कर बस हुकुम वरी कहिड़ा न बाबा तव्हांजे मथां तव्हां त मूंखे पंहिंजा अज़ीज़ आहियो तव्हांखे आउं पंहिंजो ई सम्झंदो आहियां इन करे त हर कमु तव्हांखे ई चवां पियो न त इहे चरियावतो आहे न ॻोठ में बाबा सीता आयो गुलाम इधर हुकुम कर वॾा ठीकु आहे सोटल उहो अॼु तव्हांखे माण्हू ॿुधाए थो छॾियां त केरु आहे ऐं किथे रहंदो आहे कीअं हुनखे मारणो आहे पतो ॾे असीं कमु करे छॾींदा अवल नालो त ॿुधा आहे कहिड़ो हो कंदर ज़ोर थो रखी त नालो ॿुधाइणो ई पवंदो उहो आहे अदा वॾो इब्राहिम जंहिंखे तव्हांखे ख़तमु करिणो आहे छो त अदा वॾे मूंखे रुपए लाइ सिकाए छॾियो इन दुनिया में आउं शौक़ीन माण्हू आहियां चाहे उहो शौक़ु ऐं शिकारी कंदो आहियां चाहे उहो जानवर हुजे या पोइ पैसो इन कम लाइ जेको आहे आउं हरदम तयारु हूंदो आहियां ऐं इहो कमु तव्हांखे करिणो आहे वॾेरा इहो तक़रीबन भलो माण्हू आहे वाकई सोढल अदा वॾो भलो माण्हू आहे इन ई करे त वीचारे जा ॾींहं पूरा थी विया आहिनि ऐं सोढल अॻिते बि अल्लाह पाक खे भलनि जी ज़रूरत आहे मूंखे इहो न खपे हाणे हिते गरीब का आयो भाई वॾो तव्हां सोचनि में बि छॾियो असांखे सोच खे हिते ख़तमु करे छॾ सोढल अच्छा हा बसि अॼु कमु तव्हांखे ख़तमु हुकुम कर तू जे चई बसि वञो पोइ वञो लाश किराए कम ऐं कुझु कागज़ात बि तव्हांखे ॾियणा आहिनि जिन ते तव्हांखे दस्तख़त कराइणा आहिनि ठीकु आहे उन्हनि ते सयूं वठी पोइ मोटिजो बिल्कुलु थी वेंदो कमु ठीकु आहे इब्राहिम खान अच्छा इहो आहे इहो ई आहे इन खे पाण खे ख़तमु करिणो आहे अच्छा घटना थींदी खबर ना है कह रहे हो तू जा दुश्मन आयो मुंहिंजा दुश्मन हां तुंहिंजा दुश्मन एक सफ़ा साले माण्हू अरे और ये सही में बोलो साले यते रहंदा अरे ये सुठो नथा कयो असांखे ख़बर बि तुम्हारे कंदो कमदार भाई घड़ी कम कयोस हां कम पूरा दे दे ॾाढो घड़ी दई पानी पानी टाइम से सलाह कम ही दई पानी लाश खड़दा मार्टिन जो घड़ी त ॾाढी भली आहे घट में घटि ₹1 रुपया हूंदी छॾियो त धप करे कम वारी शेर पाण खे विसरी वई वारो कर गठी चीज वारो कर जे कम कर तो उन्हें गाला वो कम थे कौन पियो कहिड़े किसे में त लाए अरे ने वडा पैसा तो अंदर की दिल में जो तो 2 लाख खणी हलंदो पैसा पकड़ो बस पाण खे जेका शइ खती देवा पाण कढी हलो। अचो सोडल केरा चीन वञे
अस्सलाम वालेकुम। वालेकुम बाबा साईं तव्हां जेको कमु कयो उहो असां कमु पूरो करे आया आहियूं। मिला खुश हो खैर रात जो कमु थी वियो जेको चयो हुई। भलो कई सोडल इन ॾींहं जो मूंखे इंतज़ार हो। अॼु आऊं तमामु वॾो ख़ुशि आहियां जो इन मिल्कियत पूरी जो वारस अकेलो ई मां थींदुसि। पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे छो त आऊं शौक़ीन आहियां शिकार जो। पोइ चाहे जानवर हुजे चाहे पैसो। साईं वॾा तड़पाए मारियो अथव त दणीअ दम हवाले कयो अथव त। सुठो कई सोडल सुठो कई। सालार तो त कसर कान छॾियोसि बाबा न। कागज में लिखा खणी आया तू तो ओ हिते रखीस न भलो कम करे आए। कमदार दे कागज यस बाबल ही तव्हांजी अमानत। कमदार ही फिलहाल जेको आहे सबूत असांखे लिकाए रखणा जी रेस बाबा। ज़ाहिर आहे वॾो माण्हू हुयो हू बि मुंहिंजो भाउ तो वॾो माण्हू हो हुनजी ॻोल्हा पुछा लाज़मी पुलिस कानून कार्रवाई त पंहिंजी हलाईंदो न बाबा। इन करे पाण खे फिलहाल ही शयूं गुम करे छॾियूं आहिनि ऐं तव्हां टिनी मां कुझु ॾींहंनि लाइ तव्हां जेको आहे केॾा निकिरजो न। मथां कंहिं शख़्स खे शक पइजी वञे तव्हांजे मथां। ठीकु आहे न बाबा? तव्हां वञी था सघो। तव्हांजो इनाम इंशाअल्लाह तव्हांखे आउं जल्द ॾेई छॾींदुसि। ठीकु आहे कमदार हाणे हिननि खे इजाज़त आहे। मोकल आवा ठीकु वञी आहे। सघो बाबा। बाबा ठीकु आहे बाबा। महिरबानियूं। केसि ताईं इहा कोशिशि हलंदी आख़िर? कोशिश कयूं था थी न कोशिश न इहो कमु थियणु घुरिजे। अदा वॾे जे कातलनि खे 15 ॾींहं थी विया आहिनि अञा ताईं ज़ाहिर ई न थिया आहिनि। तव्हांजी पुलिस हथ मथां ॾियो वेठी इंतज़ारु करे। थी न 2-3 ॾींहं आऊं सोचां थो कानून हथ में न खणा न त मुंहिंजा पंहिंजा माण्हू मोकिलिया ऐं अहिड़ो हिननि सां कमु करायां जो दुनिया ॾिसेनि। कोशिश कना कानून ते हथ न करूं। सूबेदार सालम आऊं इहे ई सोच रखियो वेठो आहियां त कानून हथ में न खणूं। इन ई करे चाहियां थो त तव्हांजे हथां इहो कमु थी वञे ऐं तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त कातिल केरु आहिनि। पोइ बि उन्हनि जी ढक करे वेठा आहियो। कोशिशि न इहो कमु थियणु घुरिजे ऐं मुंहिंजा माण्हू तव्हां सां गॾे थो ॾियां। सोडल सालार वारा गॾु वठी वञो। राति जी हमरा ख़बर आहे त पोइ गजी बाबा मुंहिंजो हमरा खे सॼी ख़बर आहे। उन इलाइक़नि जी ख़बर आहे जिते जिते ई रबन राणे वारा चरिया रहनि था ऐं मूंखे 100% इन्हनि ते पक आहे इन्हनि ई इहो कमु कयो आहे। इन्हनि खां सवाइ ॿियो केरु कमु इहो नथो करे सघे। ख़बर आहे हमरा सालार बाबा तव्हां हिन सां गॾिजी वञो। हुकुम कयो हिकिड़े सिस्की किराए मुडी किराए लाज़मी गॾाए वञा बाबा छो त सोडल तुंहिंजी साहिबा आहे। बेशक आए उन में ताकत खूबिया वाले माण्हू खूबी आहे त पोइ ॿिन्ही सां गॾिजी ऐं पुलिस गॾु हूंदी तव्हां सां। इहो ॿई तव्हां मिली करे कमु करे अचो। ठीकु आहे। अच्छा बा सुबेदार हलिया सुबेदार किथे हलिया सुबेदार सालम साम और बने हुई पाक में ओली ठीक है। पढ़ना में रबर मत आई अरे साला ठीक है। सालार जोड़ी सालम सूबेदार हेठियां घट कान थी नहीं रे जल थी अल्लाह बचाव बमन का तो कुत्तो बरत ते कोन चटिया पंजी थी अॼु दार सो रबन के केॾा विधो हिकड़ी हिकड़ी कंदा हाणे ये बन जी हलिया वालेकुम अस्सलाम। खैर ओ कम कयो सिंधे याद करो उते रखी न किराया तो बाग में किलो को फिरो मुडे खणी अचो था टंगू बाऊ बनी रबन अकड़ो राण हुस को न पोइ रबन भॼी वियो तव्हां खां। बाबा रबन के वियो बाल कमल यार बन यार जब तव्हांखे शिकस्त ॾेई भॼी वियो न भली वाह
ये नचण गुरजे आ सालार बम्बे रो हणी संगे साल ला से बचायो सूबेदार सालम हां बस बिनगा भजियो बम्बू से यार हद थी कजे ता हाइफा ता मानुन ते एडन चेरन असा सूबेदार खबर सदे सुनी आयो अफरा तफरी पंजी बची वनी है ना बाबा गड ऑर्डर का शे को नहीं मोड़ पर हो को जो रिपीटर हो मोट बटे न गोली फजियो बता सोडल किथे आ होटल जाई कोने को केदा आयो भराड़ा फोन करे सोडल के घोरा कमदार कदे तो जाऊं हां ये कर कम केड़े पासे हो रबन अब आयो बाग में आ बस बाग में घेरो हणी वेई रहो जिथा निकरे उते पेरी न कजोस बस होटल घुराइंदा सोडल घोरा ऑर्डर सोडल ने रस्ती मापे गयो ने घुरायट भवन के फोन कर लगा तू घोरायो ठीक और अंदर है जी बाबा सही चुंड थी वई बाबा जी बाबा सही चुंड थी वई अच्छा पुटी घणी थी फुटी की 6 मणे कटी किलो थिया चुंड एकड़ में जी जी अच्छा बी अञा रहला ना कुछ रहला ठीक है ता ने के जो है लगातार चुंडाईंदा रहो जी जी बिल्कुल जे बरसात जो टाइम लगो पियो जी हां बिल्कुल बरसात का बच्ची ने मण निकरे दमन निकरे कटराइंदो वन ठीक है ना बाबा ऐं सालार सोडल वारन सा गजी सूबेदार सालन सा इनन सा गजी वणो ऐं रब्बन जो टंगू बाऊ भनी खणी अचो मोट ठीक है बाबा सही जोदा वणू बस ठीक है ठीक है होटल फोन करियो सोडल के घुराए वट सोडल का सवा कम न थींदो यो ऑर्डर सोडल घुरायट लोदा होटल किथे ही हां रस्ती दे आबो चते बाग में पड़ा रे बटरा बाग में ठीक है कंदार बगदा चते अचे बाचे फोन कई न अचे दुनिया के खबर है तमो जो नालो है रेस जमाल नहीं वजाइंदो है एडी धमाल जो दुनिया दंग रही वने अजे नन चरन के एडी धमाल वजा जो तो दुनिया में ना निशान नन जो मटजी वने टंगू भले बिल्कुल नहीं दादू दा ओ ये तोरो हुक्म कर सा वनो बस वनो जल्दी वनो कंदार हेलो बाबा हेलो सालम घुमाला जो सोडल बाबा यो फिरई तो पेरा बन बाग में सोचा था भराया सा आचे दी रबन तो खबर ना है सोडली सट दुश्मन ने निड़ी चला तू जाए सोडल जी रबन न बचाई तो रेस वडो कार्ड जी कोनो पान दे जा सूबेदार दिल जाए कर तू कौन में दौरा बन चरियो गोली बोली हट जा मुझे निशान न को बनाए झुके झुके दिसजा मत आई परते भजी ने फरन में कौन भी धोखे दाम सूबेदार तू बेफिक्र थी सोडल जी अत जाना नत रबन मौत जो नावा अचई थी कमदारड़ा ना वियो इड़े सूबेदार घणी ठीक करे आऊं करदा गोल लगी उठे मेरा कंदार गोल लगी बा चल बन चला बद मारो चलो गोल लगी कंदार बा सोडल रबन गोली हणियो हां पहाड़ पकड़ रे केड़ा मोटे खरे ने बाली बड़े रबन के पूरो करना दी मुंडे गंद राखी ना दी टेंशन न वठो अचे दी रबन हल मत हो कमे ये तंदा अचे चला ने जाओ खन्ने अस्पताल पटी पटी करया ना आई रिपोर्ट फिरा दी ताक दे सालार तू इनके बच्चे अयो चला न बचन ये लाश मुके खपे हां न बचनो इंशाल्लाह सोडल आज मुझे प्लान करे पहुंच जा बिल्कुल बिल्कुल थी दो टेंशन नहीं वठ तू हल बाबा अचे दो सोडल अन्या न तो मुड़ी कमदार के ते जख्मी कराई पर तोखे मथे में फेरी अचई थी लगे तो भजन गुरजे सूबेदार का दी बात सोडल तू जे देव कमदार जख्मी थियो हां न बचे रबन मुखा भी पहिरियों दफ़ो ग़लती थी आहे त मोहो दे कॾहिं को माण्हू मुंहिंजो या कमदार या वॾे जो नाहे धकियो पहिरियों दफ़ो इहो मूंखां थिया पहिरीं ग़लती मुंहिंजी आहे बाक़ी रबनि चरे खे नाहे छॾिणो ऐं लगे तो उन गोली फुटी हुई हां सोलो बसि उहो वठूं था वठी था नाहे घटि करणी आहे तव्हां घट न करनी अरे सोडल पोया मार के दई आई जान जो पुट सामो अच कुछ कुछ करना बस वठी दो हां वठी दो हथियार पिनो
सूबेदार जी चवी चवी खत्म करे चाहिए वडेरे रखणी नुस नवा मुजी इज्जत पचाया वडरे रखणी आली अच्छा ये गाला हर तुझी भी तो ख्याल करना सूबेदार मुजी इज्जत जरो ख्याल कर सब वडरो कदो जो केर न कदो जी हाँ बिठो हमारा तो ये हणिया कोनी इच्छा थियो बावल सही गोली हणियो रबन बाह में लगी है रबन के छडे न वये रबन के सोढल ऐं सूबेदार नाइन कोई थी अच्छा जल्दी इनके हॉस्पिटल में खणी वन एडमिट कराइस आऊं अचां तो उते ठीक है जेसी आऊं सोढल ऐं इनन जे इंतजार में वेहां तो साल मारन जे साईं छा था करे अचन घणे गाल में जे कमला है मुने मोकलिया ने सोडले में फोन कर मुझे तब बाऊ भले पोखड़ी के वडरे ठीक है वो इते रखी सी यही सही है यही करन घुर्जे जल्दी वञण के खणा वञ सोडले ता खट कांतनी जे ताराणे खबर पई ना बायू करे नो बायू अरे किया में करे तो कदमन में गाए ने चढ़ अरे पोया वार के दई सोडला पोया वार के दई खट कांतना सोडल कह दिया खबर काने सोडल री सट दुश्मन नीड़ी चला तू दिया अरे पांची गली में कुत्तो खींदा हाथ पल खबर पई आओ जिते किते शिया पाजी गली में छा न सोडल या ने खबर ही सूबेदार सालमड़ा घट कांतनी अला खैर करे घट कांतनी अरे घणी छा कंदे तू बैठ जा घणी को ना था तुल का रहा जंद हां हजार पसंद हो पुठा पसंद अरे तुम तेरा बटे नी घणी है सा अरे छुरी दान वडे अब वो जरा चलो कदम में ठुकाई सुन सोडल मां आयो आबो यो बम्बोर में बाहियों बारे छदिवन के दौर में का छे कोनो अज से रबन बो सदाए अरे वडेरा घट कांतनी अरे अन्या हालत तो सथिया अन्या अब मुझे समो भौंकी बिठो वडेरा घट कांतनी वडेरा अरे तो छंतो छाए अरे वडेरा इतने नाले नहीं तो आलमा अली तो इत्ते ही के माना में टंगे सदीस जैसी ताई ये राणो आई जावेद आदुचन ये करना पड़ो इने सा एडी हालत करिस जो दुनिया दिसे ने अशर आई गोठ वारन के खबर पए त रईस जमाल जो कहर के ने मथा के किरंदो आए छो तो दुनिया के खबर आए मुजो नालो आए रईस जमाल के रबन या खबर पजी वने त किए रईस जमाल जो कहर के ने मथा किरंदो आए आई दुनिया के खबर आए त मुजो नालो आए रईस जमाल वजाइंदो आए एडी धमाल जो दुनिया दंग रह जी वने आज वो हशर तो संकंदुस जो दुनिया दिसंदी गोठ वारा तू जो हशर दिसी पाने ही सोचींदा त कैसा किए फिटाबो आए आई वडेरन के किए सताबो आए बाकी वडेरा तुझी केड़ी सलाह है सलाह दे खबर नहीं साकू रबन चरियो फिलहाल त इने के बद्दी जेको आए के वणा सा छडियोस टंगे छडीस जिए जावेद आई राणो हाजुर थम उने का पोए सोचबो इने के छा कबो ये सही है चलो ठीक है वडेरा इनके वन साली तो बधाऊं वन सा बदी एड़ो त काबू कजोस जो जिए ही छडाए न वने इन जी शैतान वारी खोपड़ी दो नवडरा ये की छदाइनो एड़ो काबू करे बद छड़ा ही नहीं सके अतुल सूबेदार वण के पानी दई मकोड़ा छजी हां ये चक लगन त मकोड़ी ना त खबर पए त के गरीब सा की जुल्म कबो बेगुना के सा की वेड़बो हां नहीं बता जियात जाना नत रबन मौत जो दो नावा रबन यो तू भुलियो ही शायद तो के खबर ही ना है त मुजो नालो रईस जमाल आए चंगी तरह तो के अग में भी बुधायो थम अन्या तुझे दिमाग में वाए ई जगो मुजो सोडल सालार ये जके थई न कंधार दई कंधार मुझे कंधार के जख्मी करे तो वेकारी मुझे दिल ते झीर दिनान झीर रबन तू मुझे कहर का बच्ची न सकंदे फिलहाल त मुखे इंतजार रहंदो राणे जावेद जो उने का पोए सोचिंदुस तो तुजो छा करणो आए तू बुधाइंदो वक्त केर रोए तो ही केर खिले तो रुगो दस राणे के मुझे सोट के अचन दे अरे सूबेदार वा ठीक से घणो तो गलाए अन्या दिसोस बिया हण दे रेसन एडी थी तरह न्या मुड़ो ही कोंदो
वालेकुम सलाम शालावा खैरा किया कंदार तबियत आन सही है बता रे वाह बच्चा थी साला गोली बड़ी चमाव लगी बड़ी थोड़ी फरा माल के बच्ची है कंदार ॾाढो मिठो आ यकीन कर ॾाढो मिठो आ मुके तो त ये मुके नंढे भाइर वांगुर मु इने के कदे रखियो आ साला रे ताम मुके पंजायो पर नी कुछ कयो छा मार भा दा वडे छा कयो उमरा जो ने कबने बाबा सोढलाई सूबेदार सालम एड़ो तज कम करे ॾेखारियो जो वाकई गाल मन भी ऐं मनन जड़ी आहे ऐं दुनिया में यो वाक्यो थी रहंदो त सोढलाई सालम छा करे छा करे अंदर जेको आहे सूबेदार सालम काबू करे आयो थस अबुआ ता वनी मिली दा सो दा सलर अंदर बदिया जवण ता माकोड़ा ये चंबड़ा सूबेदार ये जवान जा पुट सूबेदार ये कही जो कब आदा देसी जो सूबेदार सालम सालार के ऐं कमदार हालार के बच्ची वनी ॾेखारी बनी हालत केड़ी थी अरे बनरा दे खबर यार नहीं ना ही तो सुठी तई यार छड़ी बच्ची रे कम ना बच्ची से उधरी बैठा है ये तो गोली गई पूरा पुच्छी गौरी बस की बेहोश है तो छाता मेरी मान गई हां हेकारी पे गोली गिरे स्वाब और हाल में पुच्छी दो सूबेदार सालम सदाई ही बेहोश जाई होश में कटाई ना दीजो अरे छटियो सुमरी अरे बनी बुधा पजे उमरान खे राणा यो नी बुधाया सबाड़ा आवार आयो ही खड़ी थी धान में ताक दे वटरे ले हाथ से बने रे करी बुधायो मारे सूबेदार कम याले यार रे सूबेदार हमारे को आसान जी देव मौके लगो वही देव नहीं आए आसान तो जो ऐसी आसान जो मिली करे देव वाला मिले जिसमें बार को अपने खपोल देखो आए अंधा वाले जी का तो बंदो आना ताई खबर का कौन पाई आए आसान इलाही दिन सिया नद में भी ता जे के आए मैसेज करो आसान पानी मौ बंदार मोकले करे ता जे को ना तो मोकलो बाबा ये कम जल्द का जल्द चाहिए छोटा दावरो हिंद गोसा राजे वडो राइस हुयो उन्हें का पोए मुते पंगाए जिस ताई अता वडे जे कातलन की खबर न थी पे जिस ताई तो को हलो न फोन करेंगे वाले रसोईया जे कातलन मुता फोर्स मोकली ठीक है जी सर उन्हें का को कम न पता जान पर हले भाई आई को ई तो की की मोकलू भैया रहे जी इंशाल्लाह तो का को पानी एक्शन है के जो खातिर को घूमने चला इसकी सवाउनी सोचा तो गांव कानून के अकल में न करना नत मानो दसा दे कोन राज भागवारा मसान जब असन जो मना राज तो ये कम कानून जे हिसाब से करो आई कानून के दायरे में ही ये कम थे बेहतर थी इंशाल्लाह ये दिन ठीक है इंशाल्लाह तो आसान कानून जो कमजोर ना पाए खबर जी तो कोशिश करा इंशाल्लाह इसको बंदो मसलो हल करा ऐसे आगे को जो काम अपने का उतना है एक कापो पानी को बता है तो पता चले जल्द का जल्द कम इंशाल्लाह दिन के लिए लगा को इसकी भी तो जल्दी नहीं आता वो ज्वारन के भी इंतजार रहंदो आहे त केस ताईं जेको आहे केतरी देर लगी वई आहे ने कातलन के जल्दी केतरो कम थींदो एसपी साहब ने हम ताने पाण हलिया इने करे वो वाला टाइम न होता जेको आहे एसपी साहब के डायरेक्ट सूबेदार जेको तव्हां मोकिलियो उहो भगत के कम जो ई न आहे लेकिन इंशाल्लाह डिस्कस कंदा और ॿियो कुझु बेड़ा मोकिलींदा या पाण जेको तव्हां जो पेपर इंशाल्लाह तव्हां पाण ईंदा त मसला हल थी वेंदा असां ई आयो त मत कोशिशि आहे तव्हां पाण खे बस असां तव्हां मिलिया हुयो असां
कंदार है नवाब ड्राइवर कर अलाए रेस बाबा पान दिखते चले आगे मत गारत ले लगे काबू हिते ही हूं चाय में नदीमना देख खबर नदीमा यार मानी तने खाई डालो ला खाई दो ला कौन खाई दो सेव कर दो तो बता नदी मांगी तो खाए मानी हम कौन अरे छो मानी कौन दो खाई अरे कमदार छदी लगे मुंह पे छा मारी छो तो कौन दो खाई मानी अरे कमदार ने सुठो तो मुके पूरो करे कमदार छदी लगे मुंह पे छा मारी दे गसरी सुठो ने तो मुके पूरो करे छनी जे हूं बचत ना पहिरां तारे वदे रेसी कंदो ये आप तुझी ख्वाहिश जल्द पूरी थींदी वो टाइम में दो बुधाइंदो सुठो ने तो मुके मारे हां ये आप तुझी जल्द ख्वाहिश पूरी थींदी को सोडल वारन के रसण ने ये आप तुझी ख्वाहिश पूरी थींदी पगार छदे दे रेसी न संगी हुंदा ही कोन कोई छॾण छा कंदे हिकु त तुंहिंजा हथ वॾा पिया आहिनि ॿियो त तुंहिंजी आकड़ मरे ई कांदी अरे पाने माटन के चओ कफन वठी छडीनी अड़े रेस तां सिर बि कुर्बान आहे मुंहिंजो हां पो सिर किटली जड़ो कंदे बुधाई इनजा हथ खोल मानी खाए और बाहर भी आंदो ठीक है नदीम रात खोली पो पर ख्याल दे जा चाहते हो नदी में चाहते हो नदी में चाहते हो कि ना हो रबन के ना हो केना भाजी हो आकड़ी भाजी हो त तो पहले मां मुंहिंजो मानी खा भाजी हो केना भाजी हो ई भाजी हो अरे यार ये नथियल खपया नदी में तो छा कयो तो पहले मां भाजी यार नदीम रेस मुझी दाढ़ी पटे छडींदो हाणी के दींदो कम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तो भजना जो छाता है खैरता है रबन भाजी हो रबन या किए भाजी हो कमदार बाबा उनके मानी देन लगासी छिन नदी मुंजा तो कोलिया छे रात जो पानी भरन आऊं बाहर बैठो मुझे इनके चम मानी खराइन के तू बाहर निकली जा आऊं जी उतरसम थी बेहोश पियो नदी में बेहोश पियो आई हूं ते होई कोन रबन ते होई कोन कमदार भाई जना के कम जाई कोन चरियो एकरो तांगा वो भजी हो केतरन ॾींहंनि का पो काबू कयो वरी भजी हो तांगा रेस बाबा असां का गलती कोनी खबर ना है कि भजी हो तो एकड़े पासे खबर ना है कादे तो खां किए गलती थी वई आ कमदार तोखे खबर आहे मुंहिंजो नालो आहे रेस जमाल ऐं वॼाईंदो आहे अहिड़ी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे पोइ ईअं कीअं थी वियो रेस बाबा खबर ना है कि भजी हो सा भजन जड़ो कोनो खबर ना है कि भजी हो यार कमदार गलती है मथा गलती कंदो अची बिल्कुल मुझी गलती है मञा दो या गलतियां ही हल कन गोले ता रब नथ में आणी छोड़ले सालार वारा किथे हन उनन जी खबर ना है किथे हन शिकायत उनन के कॉल करे घुराए वठ जी जी हम घुराए दो बस बस
बढ़िया वडे रहने मानू बाबा वडे रा प्लान करणो आ आपला तो सत्तो में दराड़ के सछड़िया वडे रा हालू ना वडे रा प्लान करणो आ चुच्चू कई दे वडे जुलम करे हथियार किना के हथियार हथियार बावन जो तो जो पानी पर उन्हें मौके में भजिया उन्हें चंपाणी उनन का हथियार वठना प्लान करना पलान सीधा खाली हल मुके स्विम करना उन्हें खबर मासा दादा न कम दारना मो कुत्ते आंगर थे शहर में बड़ा अबरी हां हेलो दवा बाबा छिडे तो सी भी आया महीना ना घटना है कर ना ना प्लान करनो आ उन्हें खबर ना दादन मोता हां मासा वाके दादन मस्त ही वाके दवा बा करा बहुत आई रे जके मुके जख्म बिना ना हुनन जो हिक हिक प्लान वठो हली ता देरा हली साड़ियों से खबर पए से रबन सा फिटाण जो अंजाम छा थीनो मां साथे वडे रे दी शुरू थी आन त भाई जा हाने ए नेकी कम में पो देर केड़ी हलता तो मां साथे दिउ दा पंपो रे बा तू छा तो करे वडे रो भले खबर पहरे सगे जमाल के तो किए धमाल वजह पिया अच तनु नदीम वन करे सो ढल आई सालार के जल्दी मुझे नेपो दे तो मोड जल्दी हाजिर जन किथे बुझन चिन खैर मां हां ठीक आ से अच्छी बात है इसली वडे रे ओडले रब्बन संग आजाद थियो किए भजी होता आगा के सटकोरी भजियो अच्छा बा वियो किए छदा दियो भई यही लगी चरिया हाण पंजा धाणा कढे जरे को पाण छा कंदा दी खैर आकिदा मी दो तो के खबर आ सोट ले कहर का को बची सगया जो बचनो हां चो तो के खबर बाए नदीम सोटल जी सट दुश्मन जी नी चला तो दिया नदीम तो के खबर आए हां कौन बची सकंदो सोटल का जी कर बस वनी बुधा वडरे के रवान थी बातू हाला सी पाया चुनी वडरे रे अला खैर करे वदे छोकरा खबर ना है बाबा ये चेरा वरी छरा ये चेरा न घरा दी बैठा कनु बा हां लोडी सो ये ने चरण जे करे पाणे घरा नहीं चरण के मोडे राणो ए चरण से को फितना दे राणो को दो दे बुझा वारी धाणा पाड़ता करू के डावी दो काम करू खैर हरेरा चाहिए माना चल घणी देर में इंदा 10 मिनट में चल ठीक है इंतजार कयूं ढाई ते शायद खबर चार्ज का वरी ला खेरंदा घरेला छाते वरी को मसलो थियो तो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम क्या तबे सैया ना खुशी हो खैरा क्या खेरंदा घरा वाह बाबा वरी जेको है बंबौर के बाह ॾियणी आहे जेको है रबन नदीम ऐं कमदार हालार शहजाद सिक्योरिटी गार्ड पंहिंजे खां आज़ाद थी वियो अच्छा अलाए कीअं भॼी वियो हिननि खां का ख़बर न आहे बहरालू आज़ाद बणिजी हाणे वहशी जानवर बणिजी चुको आहे जेको आहे जंग जहर में उहो दौड़े पियो हाणे उन जो बचण जेको आहे पंहिंजे लाइ मुसीबत बणिजी थो सघे इन्ही करे सोडल सालार तव्हांखे मूं घुरायो आहे त हू असां ते हमिलो करे उन खां अॻु ई असां उन ते हमिलो कयूं जीअं हिकु ई धक सां दम बर्बाद करे छॾीनि सभिनि जा वडेरा तू बेफिकर थी कौन बची सघंदो सोडल खां छो त दुनिया खे ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे रईस जमाल ऐं वॼाईंदो आहे अहिड़ी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे बेशक बेशक सालार छा ख्याल आहे हुकुम कर दो रेस्तो खबर आ सोडल सट दुश्मन जी निड़ी ते लत हूंदी आ को ईअं ई लत ॾिसण थो चाहियां रबन जी निड़ीअ ते बिल्कुलु वडेरा हुकुम कर चूड़िया सब कोन पाते रथन में ऐं अॼु पंहिंजे तेरनि खे बाहि ॾेई वियो आहे अॼु तेरनि खे बाहि ॾेई आहे सुभाणे पंहिंजी हवेली ते अची रसंदो उन खां अॻे हुन जूं टंगूं वठी वञनि जीअं हुन जा कदम उते ई रुकिजी वञनि वञोसि वञी ॾारो ॾियोसि वञो ठीकु आहे वडेरा
रबन चिते कुते आगर हलन खट ना नहीं हण अच्छी रबन चला गोली चल मत चल मत रे यार नहीं रबन नवी दे ये निकरिया छकना पड़ के चरिया न बचाई मैं ये लो कडी ले जो अजय आ है कुत मसा दादन दई सो डल दई ना सो डल में नाम सा पथई बाकी ने में तो कोन ने त पावतन जो सालारडे में हणी से गोलियो ना एड़े जियात जाना नतरबन मोत्यो नावा सो डलरा साला रे दादन मौत 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 तरणी ना है मरियो दई मासात लगे तो भजियई फायरन आवाज ही कोन दो चई फायरन आवाज ही कोन दो चई अच तलू ए छा कंदा पाण के हले आलू जको तो बांध छोड़ो शायद रबन के या मुझे अंदाजे जी खबर ही काने मुझे ताकत जी अंदाजो छाए ताका किए भजी हो ताम तो बजना हो बस का होई कान नी भलाई नी केनो भजी आला तो खबर पाए सोडल का मानो कोब ना भजनो सोडली सट दुश्मन नी तला तू दिया दुनिया के खबर आए तो मुझो नालो आए रस जमाल नहीं बजाई तो आड़ी धमाल जो दुनिया दंग रह जीवने अच्छा तो वही गुप्तु को कहीं सालार का डक रहा है साला रचे वो अच्छा तो कम बटे में लगी रहा हूं ठीक है रबन वारन जे बारे में कुछ नए तरीके से सोचो जी ऊपर जी चाल में अच्छी वजन समझाई खुद हर मेरे रबन वारा शिकस्त दई ता के निकरी रा वजन अबे पेरी आखिरी गलती आ रहा ये कौन सी नौक तेरा हे चक्कर मां उनन के जो है शिकस्त देन तो चाया आई उनन जो खात्मो थियण घुरजे बिल्कुल ही थीनो हर चक्कर सोडल तांगा निकरी ता वजन हेल चक्कर निकरी ना वजन ये चक्कर को मौके मिलो तो इंशाल्लाह बचनो कोन मौके ना मुखे ने मौके जी तलाश आए लेकिन उन्हें के काल के खत्म करनो आए इंशाल्लाह ये थीनो बस घट न थींदी रमजान ता के दई आऊं हली बंगले दे आंदो ताक दे ठीक है तहां जेको आए सालार के वठी करे ऐं रबन वारन जी तलाश में निकरी वञो निकरी नाल वडा ता भले लो ताक दे अज जो अज मुखे जेके न ये मानू बई हाजुर खपन अज ही थींदो इंशाल्लाह ठीक है लभे को तो गालू लीड़ी ना वहां निकरा माली जी के ना कर को पडरे जे जडी बकरे पडरे नापो खान भगा दे बनी ओसी के ना करे पासे दी बनी भला अद्धा भला छापो करे खबर करेगा लगी भाई दे बता लगी भैया अला वडरे नापे नापे मथा वारो को निकलो के को रपनी तेरे में करे तो संभार जे जडी में किने साया पा भगा देना वारो को
घुरावा वडेरे घुरावा रब नहीं दादन जो वडेरे के सभा मथे में सूर थी पियो जी जी हां पोइ जेका दे सलाद कुन ने छा कजे आखिर उनेरी बाह खां आयो चरियो भॼियो ने खां नदीम खां भॼियो ने चयो तव्हां जा तूं हुजी अॼु आऊं जा पाण खां चरियो वञे ई कोन आयो इन ख़्याल जे करे वॾे पाड़े घुरायो आहे मूंखे शक ईअं लॻे थो हू चरियो आयो जेको रब न कलब पे देरे के बाद यो सार नहीं होना सार जो जो उन्हें अपने कर कोन घुरायो पाणे वॾे थी सके तो वही ॻाल्हि हुजे ऐं ने चरिया बचरनि जो को भरोसो कोन्हे को केॾी महिल का हलड़ियो लेकिन मर छा चरिया करे वञनि रुगो पंहिंजी तबाही वर्गो करे बसि कुझु बि कोन वडेरे जो मथे सूर ख़तम करणो पवंदो बाबा मुंहिंजी सलाह में हिनखे रब ने मारा छॾियो ईअं ई कयो या चई तो तूं मारी न चई आऊं मारा वॾे वारी सलाह जेका करियो भला शाम जो उतां ईअं सही आहे बहितर रहंदो पहिरीं वडेरे सां सलाह करे वठूं वो छा उतां सूर बन चरेगे हल हल वालेकुम अस्सलाम साला खुश हो खैर क्या तबीयत सही है वाला की क्या दीवारे सफा के घुरा दे बा बाबा मूं इन करे तव्हांखे घुरायो आहे त रबन ऐं राणे जेको आहे दादन वारनि कल पंहिंजे देरनि खे बाहि ॾेई मुंहिंजे अंदर में बाहि लॻाए छॾी आहे मुंहिंजे अंदरि जेको आहे इंतकाम जी बाहि पई ॿरे इन खे कीअं विसाबो तव्हांखे इहा ॻाल्हि सुञाणी आहे हुकम तू कर रे हुकम कर दूं रे वॾा हुकम कर दूं मुल्क के टांडा ॾियणा बाइका ते ओ ईअं ई टांडा साला राउंड ॾिसण थो समझो बाबा। चाहियां रबन ऐं दादन जे पेरनि जे हेठां ठाहे घटि करणी न बन चरे सां तो ॾींहं जा तारा ॾेखारणा लॻे ॾींहं जा तारा हुकम कर रे वो सागर को तू ॾिस तू शायदि रबन ऐं दादन खे मुंहिंजी ताक़त जी अंदाज़ो ई न आहे त रईस जमाल जेको आहे छा आहे छोडल दादन ऐं रबन जे पोयां वञो ऐं ॿिन्ही मां हिकिड़ो न हिकिड़ो हथु चयो त टंगू मां फञी मुंहिंजे आॾो आयो हाणे चरे न मां कहिड़ो बि हथु आयो न गीले खणी ईंदो वडेरा घटि कोन कंदोसांसि टंगू बाहूं भञी मुंहिंजे अॻियां हाज़ुर करीसि ईअं ई थींदो इनशाअल्लाह ऐं हेल चकर उतां खां निकिरी न वञनि कोन वेंदा जेको बि आॾो अचे रेड़े खणी अचोसि खणी ईंदा बिल्कुलु जेको मिलियो ठीकु आहे सालर जे उनजी मौत थी त को असां ज़िम्मेवार न आहियूं इत्तफ़ाक़न जे करे मरी थो पए त उहो तव्हां ते को मसइलो ई न आहे ज़िमो ई न आहे तव्हां ते बाक़ी ॻाल्हि असांजे हथार मां गोली का लॻी न पोइ असां हुन में ॾोह त कोन थींदो न ॾो छा जो आहे आउं वेठो आहियां बाबा मतार जेरे मेरे मथां ॿधी ॾियो पोइ पुलिस जो ज़िमो मूं जो आहे तव्हांखे केरु कुझु बि न चवंदो बस मोकला बस जल्दी वञो तव्हांखे इजाज़त आहे ओके टको बाहूं भले खणी ईंदा इंशाअल्लाह ताला बस मुंहिंजे आॾो आणीसि अच्छी आई नी भागा रब्बनारा चरिया पोइ ॾिसूं था ॾियूं था मोह खटखटाए छा नदी में चई पियो अॼु इनखे कुते ई मौत ॾियणी आहे इन जो तोहफ़ो वॾेरे गिफ्ट करणो आहे सफ़ा ओके करे ॿुधई हणीस गोली इहा त जान आहे नदीमड़ा न तरबन साथ वरी वॾेरे जो पालतू कुत्तो हली ॾिसूं त इस 9000 दे रेस रे कमाई हर फिर माइट में यार परेशान थी गाड़ी दिल खुश थी गया जशन मला ढूंढो तो जी खैरता है रब्बन ऐं दादन पंहिंजे धराड़ नदी में के मारे लोड़े छॾियो हुनजो हथियार मां खणी आयो आहियां यार रब्बन ऐं दादन जी मजाल जो पंहिंजे धराड़ खे मारिया सोडल ऐं सालार वारा किथे आहिनि मुंशी उन्हनि जी वॾेरा ख़बर न आहे बाक़ी उन्हनि मारे दरिया में लोड़े छॾियो वॾो ज़ुल्म कयो अथनि ही ज़ुल्म जी इंतिहा खां मथे चढ़ी विया आहिनि
सोडल ऐं सालार वारनि खे जल्दी घुराए वठ, तूं हिननि जो बंदोबस्त करे वठूं। जल्दी वञ। सालार जुल्म थियो, पंहिंजे धराड़ खे मारे सन, वॾेरे जल्दी घुराए अचे। हल 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 घरा वडरा साहब के घरायो छा सोडल किथे आ? सोडल लगे बुखार सोडल सोडल जाए को बुखे बुकले दे। अच्छा पोइ तूं भाज़फर खे ऐं तव्हां जेको आहे मुंशी सोराब खे वठी वञी दादन या रबन मां को बि मिले टंगू मां भञी मुंहिंजे अॻियां आणींस। वो मरी वने को साया मार करेगा। तूं खणी अची इन कहिड़ी हालत में बि। ये मौत अची वने तो पोइ रिपीट नहीं गोली में लगी मौत अची वई त तोते मयार कान्हे, छो त दुनिया खे ख़बर आहे मुंहिंजो नालो आहे रैस जमाल। ऐं मज़ा ईंदो आहे नी धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे। आई ने चरे के भी सिरा ना रब ने ने के बा चरे के ॾिसी रहो, जल्दी वञो। सफर लिया लिया बा अरे शाम करे राधा ना रबन कोने बाबा। अरे छोकरे वठी आ जे ने गेड़े एड़ो मुर्स मोड़ो छोकरा आज ते अज मासा तो कोने तने करे धमकी पियालो है। यो के नहीं तोके खबर ना है दादन मौत दादन तो बेने लो मौत। अरे रखो अरे बैठी दे खबर बैठी दे। अरे ता अकेले दा मासा दे कोने को वीडियो रे में जा ले यार मासा दे कोने को शहर गला नहीं उठाई दे मुर्स मोड़ा उठाई दे ना सदी घणे ना घणी ने पे यार पड़ी तेरे खबर ना है अकेले दा लगलो वो बे के जमा मारा दवा पुत्र चलो बने रे निड़िया में हथ विझी तई साह निचुड़े गडी चढ़े। राज मासा अरे बरे सो गया तने मैं गलायो बंद कर जाड़ी। रा मासा दे शहर वेलो बंपर के बायू दे छिनो। अरे पुलिस कुत्ता शायद खबर ना है रईस जमाल होश हो जाए जिन में जोश में इंदवान सामू वाले दुश्मन जो सा तुक्की विंदो आए। रायो कौन गलायो मासा तो कोने को अकेलो दिथो तो बन्नी राम के काबू करे आने बक दो करी आज तो जो मौत मुझे हथन में लिखल आए। आवाज मुखे न थो वणे तू जो टाइम आखरी अची वियो तू जो मौत मुझे हथ में लिखल आ। छा याद कंदो रबन वनी मोकले छड़ियो लाश रबन दे गिफ्ट करे। अरे शक में लोड़ी छड़ियो दा लोड़े आई मोकले छड़ियो। हां बस ये करो रखड़ो बटस कसमा तुझे एक जख्म जो जे सालारड़ा ही रेस पूरो थींदो तेस ताणी ना दफनाई न तो से तो के तेस ताणी पलांद ना वठनम नामी देड़े वडेरा जमाल खबर पने किए धमाल वजा बियाड़े सालारड़ा घट कांतनी के चाम दोड़े सालारड़ा मासा त दादन के मारे वडी गलती कई रही। अरे बिन टुकरन ते पलण वाला कुत्ता अज आखिरी दी दई अचई थी नावे रबर चलिया ना घणी तो पुट के आज आखिरी तू जो बड़ी पुट साथ लगे मार नवा जो साला अपन बड़ा बड़ा पजो मार अपन चलिया नावे
सालार जल्दी मरी न तो सकीले पाणे वडेरो प्लान कंदई अरे ताई कुछ ना बिगाड़े तके तो ता वडेरो सा कंदो रे मरण लाइ तैयार थी बाबा जफर ता सालार ही सोराब जी वनी करे जांच लई जो अलाए छो देर थी वई तन अञा ताईं न आया जल्दी वञो बाबा मोकलाए वेंदो छा थियो जफर खैर ता आहे खैरी ख़बर आंदी दई कोई मरी आवा हां पंज वारो कीअं मरी आ इहो नथो थी सघे ईअं आहे बंभोर खे बाहि ॾेई छॾी आहे हाणे इन जो आख़िरी वक़्तु अची वियो आहे इन खे जेको आहे सबक़ सेखारिणो आहे इंतकाम जी बाहि अंदर में पई ॿरे इहो हाणे बची न सघे पाण खां हिक ई धक में चट कंदासूं आहे त मुंहिंजो नालो आहे रैस जमाल ऐं वॼाईंदो आहियां हाणे धमाल जो दुनिया दंग रहिजी वञे ऐं पाण ई इन चेरे जा वर कढंदुसि तव्हां वञो कचहरी बनी ते उते वञी संभाल के उते न कब्ज़ो कराए चरियो वञी जल्दी वञ ना मेरे जमाल हलवींदा तू जानी तुझो कम जाने हां रबन के तुने मौत मुझे आडो खणी आयो आहे सच चयो रबन नवींदे सच चयो आसानन को के खुटी खणे गोले बागड़न जा घर अज तुझो मौत मुझे हथन मां लिखल आहे हेलो रैस जमाल लाई वजाइंदो आहे धमाल जो दुनिया दंग रहती वने जेड़ी त धमाल वजाइंदो सही जो वाक्यो मिलाप जाइंदो अफसोस रबन हथियार ही साथ छड़े दिनो मुझो कार तुझा खत्म थिया त भाग मुंजो खुलियो अज रबन जे कार का रब बचाईनी जमाल घणन तो कत घर कर मोरे अफसोस ही आहे रबन रबन अफसोस ही आहे मुझे हथियार मुझो साथ छड़े दिनो न एड़ो तो सकम कया दुनिया दिसिया दुनिया अरे ना गोली सा मोकलाई दो घर कलो वडरा सुठो इने में थी त मारे जन मुके आऊं ता सबनी हरन मजलूमन जो कातिल आया आई पंजे वडे भा के कातिल करायम उन्हें जो गुनाहगार आया आऊं अज ताई पछताया पियो मुके गोलियां मारे छद अरे अरे रा भर कलो अन्या इन धरती दे रंदुस त अन्या लाइ केतरा कीस कंदुस मारे जन मुके खत्म करे सच चौदन जेड़ी करनी तेड़ी परनी साईं दी फेरिंग हलिया वडेरो मोह वाला बच्चो हाथ तक करे ने भागा जी ब्याह हलिया तेरी मरी होया अरे वडेरा मरी होया अरे बड़ा जुल्म करे ओ बाबा जेड़ी चना करनी तेड़ी भरनी असल कम वडेरा गुलू थी पाण वाल हुंदा